मच्छी मारींदड़ ऐं मक़ामी कारकुननि इब्राहिम हैदरी में हिकु एहतजाजी रैली कढी इंसाफ़, हक़नि ऐं कोयले खे साफ़ तवानाई ॾांहुं मुनसिफ़ाणी मुंतक़िली जो मुतालबो कयो। अॼु दुनिया जे 53 मुल्कनि में ड्रा द लाइन ग्लोबल वीक ऑफ एक्शन सां यकजहती तौर ते पाकिस्तान फिशर फोरम इब्राहिम हैदरी में हिकु अवामी मुज़ाहिरे जो इनेकाद कयो। पाकिस्तान फिशर फोक फोरम जे जनरल सेक्रेटरी सईद बलोच एहतजाज खे ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान जा माहीगीर ऐं मज़दूर मौसमियाती इंतिशार ऐं इस्तेहसाल ख़िलाफ़ लकीर ठाहे रहिया आहिनि। असांजा माण्हू कारपोरेशननि जी लालच ऐं हुकूमतनि जी बेअमली जी क़ीमत अदा करे रहिया आहिनि। असां क़ाबिल तजदीद तवानाई ॾांहुं तेज़ मुनसिफ़ाणी ऐं बराबर मुंतक़िली पायदार ख़ुराक जे निज़ाम में सीड़पकारी ऐं मौसमियाती तब्दीली जे असरनि खे घटाइण में मदद लाइ मौसमियाती फ़नांस ज़रिए आलमी माली मदद जो मुतालबो करियूं था। पाकिस्तान फिशर फोक फोरम कराची जे सदर मजीद मोटाणी वधीक चयो त असां पाकिस्तान में ॾहाकनि खां मच्छी मारण जे हक़नि ऐं इंसाफ़ लाइ विड़ी रहिया आहियूं। अॼु असां आलमी तहरीक सां गॾु आहियूं ऐं असांजे वसीलनि जी हिफ़ाज़त कंदासीं। असांजी जदोजहद मच्छी मारण वारनि मज़दूरनि ऐं ईंदड़ नसलनि जे हक़नि लाइ आहे। असां सामूंडी आलूदगी खे रोकण जो बि मुतालबो करियूं था। अॼु जी एहतजाजी रैली वसी ग्लोबल वीक ऑफ एक्शन जो हिसो आहे, जेको एहतजाजी रैली वसी 15-21 सेप्टेम्बर ताईं थी रहियो आहे, जंहिंमें सभ खां वधीक सरगर्मियूं शेड्यूल 19 ऐं 21 सेप्टेम्बर जे विच में आहिनि। एहतजाज सॼे एशिया में पाकिस्तान, बांग्लादेश, कंबोडिया, चीन, हिंदुस्तान, इंडोनेशिया, जापान, कोरिया, नेपाल, फिलिपाइन, श्रीलंका ऐं ताइवान में थी रहिया आहिनि। गरीबों का रोजगार। समुद्री आलूदगी, समुद्री आलूदगी, समंदर में गटर डालना, समंदर में गटर डालना, समंदर में गटर डालना। रोजगार असांजो, रोजगार असांजो, रोजगार असांजो, रोजगार असांजो। समंदरी आलूदगी का, समंदरी आलूदगी का।